सुने सिद्ध पीर सुरनाथ, सुने तरत तवल आकाश, सुने दीप लो पाताल, सुने पो न सके काल। नानक भगता सदा विगाह, सुने दुख पाप का नाश। गुरु रूप साध संगत जी, वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। साहिब श्री गुरु नानक सच्चे पातशाह जी जीअं पाण सती पौड़ी में उनजो ज़िक्र कयो से तो ज़िंदगी जा सब सुख प्राप्त थी वञनि था, पर जेकॾहिं उनजी नज़रो करम उनजी बख़्शिश प्राप्त नथी थिए तो असां हमेशा बेआसरा ही रहूं था, छो तो अंदर में हमेशा हौमे बणी रहंदी आहे। बिना मालिक जे प्यार जे जेका भी कर्म कंदा आहियूं उनजी सज़ा भी भोगणी पवंदी आहे। उनजे लाइ सतगुरु सच्चे पातशाह जी सती पौड़ी ताईं न फ़क़त उन्ही कर्मनि जो ज़िक्र कयो जिन्हनि खे इंसान मुक्ति जो साधन समझंदा हुआ, पर इहो भी ज़िक्र कयो कि कहिड़ो सही रस्तो आहे, कहिड़ो सही रस्तो आहे। मुंहिंजे लाइ पौड़ी 8 खां वठी पौड़ी 11 ताईं मुंहिंजे पातशाह हिकु साधना, हिकु तरीक़ो जंहिंजो ज़िक्र कयो आहे उहो आहे सुणे ऐं ॿुधणु। ॿुधण जी महिमा बयानु कई आहे, पर ॿुधणो आहे छा ऐं कीअं ॿुधणो आहे, इहो सवाल अचणु तमामु ज़रूरी आहे ऐं तमामु भी आहे। पर इन जो जवाब कॾहिं बि पंहिंजे कंहिं अंदाज़े लॻाइण सां न कढो, छो त मुंहिंजे पातशाह पहिरियुनि पौड़ियुनि में इन जो जवाब ॾेई चुका आहिनि। जॾहिं असां 4थी पौड़ी पढ़ीसीं तो सतगुरु ॿुधायो, मोह के बोलण बोलिए जित सुन तरे प्यार। अहिड़ो छा ॻाल्हाइजे जंहिंखे ॿुधी करे उन मालिक जो प्यार अंदर में बणिजे, या वरी उनखे असां प्यारा लॻण शुरू थी वञूं, हिकिड़ो उन सां प्रेम जो रिश्तो बणिजे। अहिड़ो छा ॿुधिजे, मोह के बोलण बोलिए जित सुण तरे प्यार, जंहिंखे ॿुधी करे असांजे अंदर में प्यार पैदा थी वञे। अहिड़ो छा ॻाल्हाइजे, तो सतगुरु ॿुधाइनि था, अमृत वेला सच नाओ वॾियाई वीचार। सतगुरु वेलो भी ॿुधाइनि था कहिड़े वेले, ऐं इहो भी ॿुधाइनि था छा कजे, छा ॿुधिजे। अमृत वेला सच नाओ वॾियाई वीचार, मालिक जी वॾियाई जो वीचार करणु। मन त असां खे 2 सवालनि जा जवाब हिन मां मिलनि था, असां छा ॿुधूं ऐं कीअं ॿुधूं। वरी 5 पौड़ी में असांखे ॿियो जवाब भी मिले थो त ॿुधण सां छा फ़ाइदो थींदो, यानी उहो ॿुधूं ऐं कीअं ॿुधूं ऐं भला उनजो फ़ाइदो भी कहिड़ो आहे। त सतगुरु ॿुधाइनि था, गावीए सुणीए मन रखिए भाओ, यानी जेको वीचार करणो आहे उहो कीअं करणो आहे, ॻायो ऐं ॿुधो। जेको वॾियाई जो वीचार करणो आहे उहो कीअं करणो आहे, अंदर में उन लाइ प्रेम जगाए, उन जा गीत ॻाए, उनखे ॿुधो तो पोइ अंदर जा दुख ख़त्म थी वञनि। उनजो फ़ाइदो कहिड़ो आहे, दुख पर हर सुख घर ले जाए।
भई अज्ञान जे करे जेका दुख आहिनि उहे ख़तमु थी वेंदा ऐं असांखे सुखनि जी प्राप्ति थी वेंदी, अंदरि में वापसि अची वेंदा। असांजे अंदरि में उहो आनंद जेको हक़ीक़त आहे, असांजी हक़ीक़त, असांजो प्रेम आनंद आहे, उहो वापसि अची वेंदो। इन खां पोइ सतगुरनि इहो बि ॿुधायो आहे त छा ॿुधणो आहे। गुरू जी ॻाल्हि ॿुध, गुरू जी ॻाल्हि ॿुध। 6वीं पौड़ी में सतगुरु गुरुमुख नादं गुरुमुख वेदं गुरुमुख रहा समाय। गुरू जे द्वारा ई, गुरू जी संगत जे द्वारा ई असांखे ज्ञान जी प्राप्ति थींदी, नाद जी प्राप्ति थींदी। उहो नाद जेको सर्व संसार में व्यापक आहे, जंहिंजे करे इन दुनिया जो वजूद आहे, ऐं उनजी बख़्शिश द्वारा वेदं यानी ज्ञान जी प्राप्ति थींदी आहे। इहा सोझी में मिलंदी आहे कि दुनिया कीअं हले थी, कंहिंजे सहारे आहे, ऐं उहो नाद जेको सभिनी में समायल आहे, गुरुमुख रहा समाय, उनजो बि ख़बर पइजी वञे थी त इहे सभिनीनि में आहे। इन लाइ गुरू जे ज्ञान जो वीचार करे ई असांखे पंहिंजे पाण जी सुञाण थींदी आहे। असांखे उहो कुझु प्राप्त थींदो आहे जेको हक़ीक़ी माना में असीं आहियूं, छो त अज्ञान जे अंधकार में असीं भटकूं पिया। गुरू ई असांखे ॿुधाए थो त मन तू ज्योत स्वरूप है, अपना मूल पछाण। ऐं वरी 6वीं पौड़ी में सतगुरनि ॿुधण जो ॿियो फ़ाइदो बि ॿुधायो। मत विच रतन जवाहर माणिक, जे एक गुर की सिख सुणी। जेकरे गुरू जी हिकु शिक्षा बि ॿुधी वरिती ते ॼण पंहिंजे मत जे अंदरि में हीरा मोती मिली वञनि था। इन जे लाइ हिन पौड़ी ते पहुचण जे लाइ, छो जो पौड़ी हिकिड़ो ॾाको आहे, असांखे पहिरीं पौड़ियुनि जो वीचार करणु तमामु ज़रूरी आहे। त ई असांखे ख़बर पवंदी त सुणीअ जो ज़िक्र जेको सतगुरनि कयो आहे, उन सुणीअ जो ख़ुलासो सतगुरु पहिरें पौड़ियुनि में करे चुका आहिनि। त सतगुरनि हिन पौड़ी में बयानु कयो आहे, सुणीअ सिद्ध पीर सुरनाथ। सिद्ध कंहिंखे चवंदा आहिनि जेको करामत ॾेखारण वारो। हिते सिद्ध खे औंकुड़ कोन्हे, गुरबाणी व्याकरण जे अनुसार मतिलबु प्लूरल, घणा सिद्ध, घणा करामती। ऐं सुणीअ ते सियारी आहे। सियारी छा ज़ाहिर करे थी? सियारी ज़मान हाल प्रेज़ेंट टेंस खे ज़ाहिर करे थी, यानी ॿुधण सां ही इंसान सिद्धि प्राप्त करे थो, सिद्ध बणिजे थो, पीर बणिजे थो, देवता बणिजे थो, ऐं योगी बणिजे थो। सिद्ध यानी करामती, पीर यानी रूहानी गुरु, जंहिंखे असां चवंदा आहियूं उहो पीर। सुर यानी देवता, नाथ माना योगा जो जेको गुरु हुजे, योगा जो जेको मास्टर हुजे, महायोगी, उनखे नाथ सॾिबो आहे। त सतगुरु जी ॿुधाइनि था, जॾहिं पंहिंजो पाण खे सुञाणे उन नाद खे ॿुधंदा आहियूं त जंहिं जॻह ते, जंहिं पदवी खे पायूं था, उहा पदवी आहे सिद्ध पीर सुरनाथ। एतिरियूं पदवी असां पायूं था। ऐं इहा ॻाल्हि सतगुरु आसादी वार में बि असां ॿुधंदा आहियूं त जॾहिं गुरू जी संगत में ईंदासीं, बलहारी गुर आपणे द्योहाड़ी सदवार, जिन मानस ते देवते किए करत न लागी वार। उहो गुरू इंसान मूं देवता बणाए छॾींदो। त सतगुरनि ॿी पंक्ति में ॿुधायो, तुणीअ तरत धवल आकाश। धरत यानी धरती, धवल आकाश, धवल माना ढॻो। कुछ माण्हुनि जो वीचार त हिन काइनात जो सहारो, हिन दुनिया जो सहारो हिकु ढॻो आहे। हीअ दुनिया ढॻे जे हिकिड़े सिंग ते बीठी आहे।
ऐं हू जॾहिं ढगो थकी पवंदो आहे त दुनिया खे हिकु सिंग खां ॿिए सिंग ते रखी छॾींदो आहे। इहो हिकिड़ो वीचार हिन दुनिया जे हवाले सां थींदो रहियो ऐं सालनि ताईं थींदो रहियो। पर हिते सतगुरु इहा ॻाल्हि सम्झाइनि था, जॾहिं असीं ॿुधूं था असांखे हक़ीक़ी माना में इहा सम्झ अचे थी त दुनिया ऐं आसमान कीअं टिकियल आहिनि, उन्हनि जो सहारो कहिड़ो आहे, मतिलबु कंहिंजे सहारे टिकियल आहिनि। सुनिए धरत तवल आकाश, उन धरती ऐं आकाश जो सहारो कहिड़ो आहे, इहो ॿुधण सां ई असांखे ख़बर पवे थी। सुनिए दीप लो पाताल, सुणियनि सां ॿुधण सां असांखे दुनिया जी ख़बर पवे थी, लोक जी ख़बर पवे थी, पाताल जी ख़बर थी। काइनात खे हिंदू शास्त्रनि अनुसार 3 हिसनि में विराहियो वियो आहे। दीप यानी ही दुनिया जंहिंमें असां रहूं था, लो यानी लोक मथी दुनिया, इन दुनिया को मथे जेकी दुनिया है उनके असां लोक चवंदा आहियूं। पाताल यानी दुनिया का हेठ पाताल। तो सतगुरु जन था जॾहिं तव्हां ॿुधी वठो था तो जंहिं आसरे ते इहा दीप लो पाताल टिकियल आहिनि उनजी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। सुणिए दीप लो पाताल। पर हिते सवाल इहो पैदा थींदो आहे त असांखे इहा भला कीअं ख़बर पवे त काइनात जे सभिनी लोकनि जी, इन जे लाइ असांखे भगत पीपा जी हिकिड़ी पंक्ति जो वीचार करणो पवंदो। भगत जी ॿुधाइनि था, जो ब्रह्मंडे सोई पिंडे, जो खोजे सो पावे। भई जेको कुझु बि काइनात में आहे उहो ई असांजे अंदर में आहे। काइनात जो वजूद जंहिं नाद जे करे आहे, जंहिं गीत जे करे आहे, असांजो वजूद बि उन जे करे आहे। सॼी सृष्टि उन सां ई हले थी। नाम के धारे सगले जंत, नाम के धारे खंड ब्रह्मंड। जॾहिं नाम खे ॿुधी वठूं था त इहा अवस्था प्राप्त थी वञे थी। सुणिए दीप लो पाताल। इन लाइ ॿुधण सां ई असांखे पूरी काइनात जो आधार सम्झ अची वेंदो आहे। जेकॾहिं उन आधार खे असां ॻोल्हूं था त पाए वठूं था जेको कुझु बि ॻोल्हूं था। जेको कुझु काइनात में ॻोल्हूं था उहो मिली वञे थो। सुणिए पोह न सके का। ॿुधण सां ई असांखे उहो कुझु प्राप्त थी वञे थो जंहिंखे मौत मारे नथी सघे, काल ख़तमु नथो करे सघे। ॿुधण सां असांखे आत्मा जो साक्षात्कार थी वञे थो ऐं उहा आत्मा जेका कॾहिं बि नथी मरे, उन परमात्मा जो अंश आहे, उहा अजूनी आहे, उहा कॾहिं बि ख़तमु नथी थी। इन जे लाइ सतगुरु आख़िर में ॿुधाइनि था, नानक भगता सदा विगास, सुणिए दुख पाप का नाश। ॿुधण सां ई अहिड़ी अवस्था प्राप्त थिए थी ऐं जेको सुख असांखे मिले थो उहो सुख दुख में नथो बदिलजे। छो जे उहो अहिड़ो सुख आहे, अहिड़ो आनंद आहे जेको सदाई आहे, सदाई आहे, सदाई आहे, न ख़तमु थियण वारो आहे। संसार जो हर सुख जेको असांखे लॻे थो सुख आहे उहो दुख में बदिलजी वेंदो आहे। पर जंहिं महिल असांखे पंहिंजे आत्मा जो साक्षात्कार थींदो आहे, असांखे ख़बर पवंदी आहे असां छा आहियूं, उन महिल जेको आनंद
सुख असांखे प्राप्त थींदो आहे उहो कॾहिं बि दुख में न बदिलंदो। इन जे लाइ सदाईं असांजे उन अंदर में सुख बणियो रहे थो। नानक भगता सदा वेगा सुणिए दुख पाप का नास। इन ॿुधण साईं अंदर जा दुख ख़तम थी वञनि था ऐं अंदर जा पाप ख़तम थी वञनि था। सतगुरु जी बख़्शिश करनि। जपजी साहिब जो ही वीचार संगतनि जे साम्हूं रखियोसीं। कोशिश कई हिन पंक्ति खे पौड़ी खे वधीक खोलण जी। अॻिते कोशिश अञा वधीक कबी। भुल चुक जी माफ़ी। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह।